बाबा सही मना अज आज़ादी मिली वही आहे पंहिंजी गाॾी में वञा पियो तो जाम शोर। दोस्तों अॼु के वीडियो में ॻाल्हि कंदासीं सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार मोहम्मद उर्स चांडे जे बारे में, जेको तमामु बहितरीनु फ़नकार हुयो। ऐं मोहम्मद उर्स चांडियो जलाल चांडे जो शागिर्दु हुयो। ऐं जॾहिं मोहम्मद उर्स चांडियो जेल में दाख़िल हुयो, जॾहिं जेल में ॿधिजी ऐं थाणे में ॿधिजी वियो, त उहो मोहम्मद उर्स चांडे कहिड़नि सबबनि जे करे ॿधिजी वियो। ऐं उन खां अलावा जॾहिं कुझु महीननि खां पोइ मोहम्मद उर्स चांडियो जेल खां जॾहिं आज़ादु थियो, त जेल खां निकिरण खां पोइ कहिड़ो बयानु उन ॾिनो ऐं कंहिंखे जेको आहे सो टारगेट करे ऐं धमकी ॾिनो, इहो बयानु बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों चांडियनि जी सिंध में हिकु वॾी हिस्ट्री रही आहे। ऐं जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो सिंध जा उहे ॿई फ़नकार आहिनि जिन्हनि सां सिंध जी आवाम तमामु घणी मोहबत थी करे, ऐं ॿई गुर्दनि जी बीमारीअ सबबु हिन दुनिया मां लाॾाड़ो कयूं। ऐं खोड़ सारा माण्हू इहे बि ॻाल्हियूं कनि था त इहे ॿई फ़नकार शराब नोशी तमामु घणी कंदा हुया। इन जे करे इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा गुर्दा ख़तमु थी चुका। हाणे इन में त कहिड़ी का ख़बर कान्हे का हक़ीक़त आहे या न आहे, लेकिन ॿई बहितरीनु फ़नकार हुया सिंध जा, जिन्हनि तमामु घणो सिंध में पंहिंजो नालो मञरायो। दोस्तों मोहम्मद उर्स चांडे जो तकरार हुयो पंहिंजे ज़ाती ऐं पंहिंजे चांडियनि बिरादरीनि सां। पोइ मोहम्मद उर्स चांडे खे इन संगावती तकरार जे करे ॿधायो वियो जेल में। त दोस्तों पंहिंजे मिट माइटनि सां संगावती तकरार जो मसइलो हुयो। मोहम्मद उर्स चांडियो ॿी पियो शादी करणु चाहे, लेकिन जेके पंहिंजे क़बीले जा माण्हू हुया उहे मोहम्मद उर्स चांडे खे ॿी शादी करण खां रोकनि पिया। पोइ इन जे करे मोहम्मद उर्स चांडे खे ॿधायो वियो कूड़ी FIR करे। पोइ मोहम्मद उर्स चांडियो जॾहिं मोटे पियो गाॾीअ में, जॾहिं दोस्त वकील जिन्हनि मोहम्मद उर्स चांडे खे जेल मां छॾाए करे आंदो हुयो ॿाहिरि, त पोइ मोहम्मद उर्स चांडे हे बयानु ॾिनो हुयो, तव्हां ॾिसो पिया। दोस्तों इन मां ईअं ई शामिलु थिए थो त जलाल चांडियो ऐं मोहम्मद उर्स चांडियो पढ़ियल लिखियल न हुया। उन्हनि खे शौक़ु तमामु घणो हुयो फ़नकारी जी तरफ़। इन जे करे अणॾिठे अणपढ़े तमामु बहितरीनु उन्हनि कलाम यादि कया ऐं तमामु बहितरीनु अंदाज़ सां महफ़िलूं अटेंड कयूं। दोस्तों इहा दिलि थी खपे जो अणपढ़ियल माण्हू बिना पने जे ऐं बिना लिखत जे 4-4, 5-5 कलाम हिकिड़े महफ़िल में यादि चवणु, उन्हनि जा बैत दोहीड़ा ऐं उन्हनि जा साज़ जेको आहे सो हिकु बराबरि करे ॿुधाइणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं इहे ॿई फ़नकार चोटीअ जा फ़नकार हुया, जिन्हनि यकतारे चपड़ीअ खे तमामु बहितरीनु मोट बि ॾिनी ऐं यकतारे चपड़ीअ खे पूरे पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया में मक़बूल करायो। दोस्तों यकतारो चपड़ी इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खां पोइ कंहिं बि न वॼायो। वॼाइण त खोड़ माण्हुनि वॼायो, लेकिन इन्हनि जीअं वॼायो अहिड़े तरीक़े सां न वॼाए सघिया। ऐं सिंध में इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जो तमामु वॾो नालो हुयो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में। अल्लाह निगहबान।